जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा ॻोठ ग़ुलाम हुसैन जतोई जो रवासी मोहम्मद उस्मान जतोई मुबैना डॉक्टरनि जी गफ़लत सबबि इस्पताल में फ़ौत। वारसनि जो एहतिजाज। इस्पताल में डॉक्टर ऐं दवाऊं न हुजण सबबि नौजवान तड़पी फ़ौत थी वियो, जंहिं ख़िलाफ़ु ॻोठाणनि जो इस्पताल जे अमले ख़िलाफ़ु इस्पताल जी गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मुमताज़ अली जतोई, रबनवाज़ जतोई, मसूद जतोई ॿियनि साथियुनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त नौजवान मोहम्मद उस्मान जतोई खे मामूली बुखार थी पियो, जंहिंखे असीं रूरल हेल्थ सेंटर हिंगोर जा खणी आयासीं, पर हिते इस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जूं सहूलियतूं न हुजण सबबि नौजवान तड़पी दम ॾिनो। उन मौक़े ते हुननि सिहत खाते जे मिनिस्टर ऐं आला अख़्तियारनि मुतालबो कंदे चयो त इस्पताल में सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करे हितां जो नाअहल अमले ख़िलाफ़ु कार्रवाई करे हटाए को ईमानदार अमलो मुक़ररु कयो वञे त जीअं शहरनि खे को रिलीफ मिली सघे।